हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण श्री गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। अॼु छंछर जो ॾींहुं आहे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, छंछर ऐं आचर ते तव्हांखे हिकु वॾी कथा ॿुधाईंदा आहियूं, तव्हांखे हासिल थींदी आहे। पर जेकी अॼु कथा आहे तमामु सुंदर आहे, पर तमामु वॾी आहे। तंहिं करे असां हिन खे 3 पार्टनि में डिवाइड कयो आहे। मंडे ते बि अव्हांखे इन ई कथा जो आख़िरी भाग मिलंदो। दुष्टनाथ, हिकु अंध श्रद्धालु राजा ऐं बेअक़ल जी गुफ़्तगू। हिकिड़ो राजा सत्संगी हूंदो हुओ। तमामु घणी श्रद्धा सां साधु संतनि महात्माउनि जी शेवा पंहिंजे हथनि सां कंदो हुओ। कर्म योग सां हिन खे पुटु ॼाओ। सो बि कुकर्मी ऐं मां मूर्ख पैदा थियो। राजा पंहिंजे पुट खे सुधारण लाइ तमामु घणी कोशिशि कई, पर छोकिरो ना सुधरियो। ॾींहों ॾींहुं पियो वधीक ख़राबु थींदो वियो। जॾहिं राजा जी उमिरि पूरी थियण वारी हुई ऐं जॾहिं मरण जो समय थियो, तॾहिं ॾिठाई त हीउ मुंहिंजो पुटु अञा ताईं त सुधरियो ई न आहे। ॿिया त मूं हिन जी सुधारण लाइ सभु रस्ता इख़्तियार कया ऐं आज़माया आहिनि, मगर हाणे हू इहो कमु कजे जो हिन खे सत्संग में लॻाइजे, यानी हिन जा हथां साधु संतनि फ़क़ीरनि दरवेशनि जी शेवा कराइजे ऐं हिन खे सम्झाए उन ई कर्म लाइ हुन खे पको अंजाम वठिजे। जेकॾहिं उन ई कर्म में ही सुधरी वियो त वाह, न त ॿियो को बि अहिड़ो रस्तो कोन आहे जो ही को सुधरी सघे। साधु संतनि जी शेवा कॾहिं बि निष्फल अजाई बेकार न वेंदी आहे। इहा अवश्य हुन खे फल ॾींदी। सो हू ख़्यालु करे राजा पंहिंजे पुट खे पाण वटि घुराए पंहिंजे पासे में विहारे प्रेम भरियल वचन चवणु लॻो त ए पुट, हाणे मुंहिंजी उमिरि अची पूरी थी आहे। ही राज जो कारोबार समूरो तोखे हलाइणो आहे, मगर तो में आऊं एतिरो अक़ल ऐं शक्ति न थो ॾिसां। इन ई करे तूं मुंहिंजो हिकिड़ो वचन मञ जो इहो तोखे हर वक़्तु सुखी रखंदो ऐं तुंहिंजो लोक परलोक ॿई सुधारींदो। पीउ जा अहिड़ा प्रेम ऐं सिख्या सां भरियल कल्याणकारी वचन ॿुधी पुटु चवणु लॻो त ए पिताजी, आऊं तव्हांजो वचन मञण लाइ हाज़िर आहियां। नेठि कहिड़ो बि बेअक़ल हुओ त बि राजाई ॿारु हुओ। आख़िर राजा चवणु लॻो त ए पुट, मुंहिंजे मरण खां पोइ तूं साधु संतनि जी शेवा पंहिंजे हथनि सां सिक सां श्रद्धा ऐं प्रेम रखी दिलि सां कजां। पुटु इहा ॻाल्हि स्वीकार करे ऐं हर हर यादि कंदो रहियो। ऐं जॾहिं राजा परलोक पधारियो, उन ई वक़्त खां वठी हिन जी राजा जे पोयां जेकी नियति क्रिया कर्म सभु कया। रियायत ऐं वज़ीर राजकुमार खे गादी ते विहारियो। जॾहिं हू गादीअ ते वेठो, तॾहिं हिन खे पिता श्री सां कयल वादो यादि आयो ऐं हिन खे पूरी करण लाइ हिन हिकदमि हुकुम कयो त फलाणे जाइनि ते ख़ासि अहिड़ा बाग़ ठाहिया वञनि, तंहिं ते खूह, धर्मशालाऊं, पाठशालाऊं, गऊशालाऊं ऐं भंडारे साहिब जो बंदोबस्तु कयो वञे। मतिलबु त साधु संतनि जी रहण, स्नान, भोजन, संध्या, सिमरण ऐं सत्संग वग़ैरह करण लाइ हर हिकु तरह जा हिन बंदोबस्तु कराया। किथे किथे खां परे परे जा साधु संत महात्मा अची विश्राम करण लॻा। राजा डेली संतनि जी पाण अची शेवा कंदो हुओ ऐं कुझु वक़्तु संतनि जे मुख मां वाणी ॿुधंदो हुओ। राजा जी सिक, श्रद्धा, विश्वास, प्रेम ॾिसी सभु को साधु संत अचणु लॻो ऐं तरह तरह जा अमलोक उपदेश ॿुधाइण लॻा। राजा खां वधि में वधि शुभ कर्म कराईंदा विया। राजा जो नामाचार मुल्क फैलिजी वियो। एतिरो त राजा मशहूरु थी वियो भक्ति जे करे, शेवा जे करे संतनि जी।
उहो ॿुधी हिकु ठग महात्मा जो वेस धारे अची बाग़ में लथो। राजा तमामु घणी श्रद्धा सां हिन जी शेवा कई। राजा खे त फ़क़ति पिता जे वचन खे पाणी ॾियण लाइ हर कंहिं संत जी शेवा करणी हुई। बाक़ी हिन में का अहिड़ी अक़लमंदी या होशियारी कोन हुई जो असली या नकली खे सुञाणी शेवा करे। ढोंगी केरु आहे, सचो संत कहिड़ो आहे, कंहिंजी शेवा करणु खपे या कंहिंखे सुधारणु खपे, अञा ताईं राजा खे इहो अक़ल कोन हुओ, न इहा सुञाणप कोन थिए करे सघियो। इन करे राजा हिन ठग जी बि साॻी तरह शेवा कई। हाणे हिन ठग खे अची कुकरम वरियो त कंहिं न कंहिं बहाने सां राजा खे चेलो बणाए ॿियनि साधु संतनि जी शेवा बंदि करायां ऐं हिन जी मिल्कियत ते कब्ज़ो करियां। हू ठग साधु रूप अकेलो वञी कंहिं घाटे वण हेठां वेंदो हुओ ऐं राजा खे उबतूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हुओ ऐं चवणु लॻो त ए राजन, तव्हांजो एतिरे साधु संतनि जी शेवा कई आहे, तिन तव्हांखे कॾहिं सत शब्द ॿुधायो आहे या न? सत शब्द नाम ॾिनो आहे या न? ऐं तव्हां कोई अञा गुरु धारण कयो आहे या न? ऐं जेकॾहिं तव्हां ना गुरु आहियो त तव्हांजी मुक्ति बि कान थींदी। इहा जेकी साधु संत तव्हां वटि अचनि था से सभु पंहिंजे मतिलब जा मुफ़ाद पुरस्त आहिनि, पंहिंजे मतिलब खे पूरो करण लाइ ईंदा आहिनि। जेकॾहिं उहे तव्हांजो भलो चाहींदड़ हुजनि हुआ त ज़रूरु को न को तव्हांखे सत शब्द ॾे हुआ। मगर राजन, तव्हां चिंता न करियो, मां तव्हांखे गुरु मंत्र ॾेई तव्हांजो कल्याण कंदुसि ऐं तव्हां वरी उहो मंत्र कंहिंखे बि न ॿुधाइजो। अॼु ॾींहं खां पोइ जेकॾहिं संत साधु महात्मा अचे, तंहिंजी हिकु ॾींहुं शेवा करे ॿिए ॾींहुं उन खे पुछिजो त तव्हांखे सत शब्द अचे थो। पोइ जेकॾहिं हू मुंहुं वारो साॻियो मंत्र तव्हांखे ॿुधाए त सम्झिजो ही सचो साधु आहे, ऐं जेकॾहिं को ॿियो मंत्र ॿुधाए त सम्झिजो उहो कूड़ो ठग आहे। ऐं अहिड़नि ठगनि जी वधीक शेवा करणु चङी कान आहे ऐं पंहिंजे क़ीमती वक़्तु अजायो न विञायो। अहिड़ी तरह हू साधु जे वेस में ठग राजा खे उबतनि सुबतनि वर विकणण वारे फंदनि में फासाए पंहिंजे कब्ज़े में क़ाबू करे। ॿिए ॾींहुं एकादशी जो राजा ॾाढो ख़ुशि थियो ऐं गदगद थी कपिड़नि में न पियो मापे। सम्झाई त मूंखे अॼु मुंहिंजो गुरु सत शब्द ॿुधाए यकदमि थो मुक्त करे। सो हू ख़्यालु करे वक़्त ते राजा अची उन बाग़ में सेड़ियो। उहो महात्मा जो रूप में राजा खे महात्मा जे रूप में ठग राजा खे सम्झाए चवणु लॻो त मां तोखे ही अमूल्य वचन थो ॿुधायां, सो तव्हां कंहिंजे अॻियां ज़ाहिर न कजो, न त वचल निष्फल थी वेंदो, बेकार थी वेंदो। अहिड़ी तरह भ्रम में विझी वहम में विझी राजा खे पंहिंजे साम्हूं वेहारियईं ऐं चयाईंसि त चओ दाल ते दो रोटी। इहो उहो सभु शब्द आहे, सत शब्द आहे, कंहिंखे भुली चुकी बि न ॿुधाइजां। राजा त अॻु में ई बेअक़ल हुओ, तंहिंखे भला सत शब्द जी कहिड़ी ज़रूरत या छा सम्झे सत ऐं असत मां। सो वीचारो उन ई खे गुरु मंत्र ॼाणी मञणु लॻो ऐं गुरु दक्षिणा में गुरु अॻियां अनेक प्रकार जो ॾाढियूं भेटाऊं पूजाऊं आणे रखियाईं। इहो गुरु रूप ठगी ॿिए ॾींहुं राजा खे मोकिलाए राजा खे सम्झाए वियो त हाणे उन ख़ुदि गर्ज़ ऐं ख़ुदि मतिलबी साधुअनि जी शेवा करण जो को बि ज़रूरत कोन आहे।
बाक़ी जेको मूं वारो सत शब्द जेको मूं तोखे ॿुधायो आहे तोखे भली रहणु ॾिजां। शब्द कहिड़ो हो? दाल ते दो रोटी। ऐं शेवा बि उन जी कजां ईअं चई पंहिंजे रहण वारे जाइ जो एड्रेस राजा खे ॿुधाए पाण वेंदो रहियो। हाणे राजा पोइ छा कयो जो जेको साधू अचे तंहिंजी हिकु या ॿ ॾींहं शेवा करे पोइ हुनखे पुछे त मूंखे सत शब्द ॿुधायो। तंहिं ते केतिरा ई साधू अमूल्य वचन वेदनि शास्त्रनि जा तथा संतनि जा अनेक क़िस्मनि जा राजनीति वग़ैरह जे फ़ाइदे वारा वचन ॿुधाइनि, मगर हू दाल ते दो रोटी वारो वचन कंहिं न ॿुधायो। संतनि धर्म शास्त्रनि अनुसार अनेक उपदेश ॿुधाया ते मगर राजा जे मन में उहो दाल ते दो रोटी वारो वचन वेही रहियो हो। हाणे सुभाणे कंटिन्यू कंदासीं त पोइ अॻियां छा थियो। अगरि ही कथा तव्हांखे वणी आहे, ही बाग हिन कथा जो वणियो आहे त हिन बाग खे पंहिंजनि सां शेयर कजो। चओ जय सिया राम।